अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़र ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़र फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी 21वीं क़िस्त ते ऐं ड्रामा सीरियल दो जे बारे में। उन खां पहिरियां मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जी जेका ही क़िस्त आहे इहा तमामु ज़बरदस्त थियण वारी आहे, छो कक्कर जेको आहे पंहिंजे फ़ैसिले तां मुकरजी चुको आहे। राज़न चए थो त असां लिखी ॾियूं, कक्कर खे चए थो त जीअं मुराद वारा रिहा थी वञनि, पर हुन ते कक्कर चए थो त हाणे ईअं कोन थींदो। होॾऊं कक्कर राज़न चए थो त सोढल वारा हिन ते एक्शन खणंदा। हुन ते कक्कर चए थो त उन्हनि में एतिरो दम ई न आहे। हाणे ही फ़ैसिलो जेको आहे राइस शाहनवाज़ करायो आहे। हाणे राइस शाहनवाज़ हुननि खां त गोलपरी जो रिश्तो कक्कर खे वठी ॾिनो आहे, पर हिन वक़्तु जेको कक्कर पंहिंजे फ़ैसिले तां मुकरजी चुको आहे, राइस शाहनवाज़ हिन ते केतिरो एक्शन खणे थो। हाणे ही जेको फ़ैसिले जी कड़ी आहे इहा ॾाढी ॾुखी थी वई आहे। होॾा मुराद वारा जेके आहिनि उहे आज़ादु थींदा या न थींदा उहो बि ॾेखारियो वेंदो हाणे हिन में, पर मुराद वारा आज़ादु थी ईंदा छो त हिन में राइस शाहनवाज़ इन्वॉल्व आहे। ऐं कक्कर अगरि फ़ैसिलो न मञियो त ही जेको एक्शन आहे हाणे कक्कर मथां थियण वञे पियो। होॾां मंसूर ख़ान जेको आहे उहो तंज़ीम खे एक्टिव करण जी कोशिशि करे पियो। हुन तंज़ीम जा जेके मेंबर आहिनि उन्हनि जी गॾिजाणी करे उन्हनि खे ही इतलाह ॾियणु चाहे थो त हाणे ही वक़्तु अची वियो आहे त असांखे कंहिं बि तरीक़े सां एक्शन खणणु खपे, छो त मंसूर ख़ान जा माण्हू खमिजनि पिया, उन्हनि ते तशदुद थिए पियो, उन्हनि खे अगवा कयो पियो वञे, पुलिस पारां उन्हनि ते जेको आहे रेड कया पिया वञनि ऐं हिन तंज़ीम खे दहशतगर्द करार ॾियण जी कोशिशि कई पई वञे। अहिड़े नमूने हाणे मंसूर ख़ान हिन ते वॾो रिएक्ट करण वारो आहे। मंसूर ख़ान हाणे खुली हिन तंज़ीम खे जेको आहे हलाइणु चाहे थो ऐं पुलिस सां मुक़ाबिलो करणु चाहे थो, पर हिन ते कुझु गौर वीचार बि थींदो। होॾऊं साइण वॾी जेका आहे उहा मंसूर ख़ान खे सम्झाए थी त अव्हां हिन ते गौर कयो ऐं एॾी जल्दबाज़ी न कयो, छो त अगरि जल्दबाज़ी कंदव त नुक़सानु जेको आहे अव्हांजी तंज़ीम खे आहे। हिन तंज़ीम खे दहशतगर्द करार ॾिनो वियो त पोइ अव्हां ही तंज़ीम खे हलाए कोन सघंदव। उन करे मंसूर ख़ान हाणे परेशान आहे, पर होॾऊं गुलपरी ते जेको आहे तशदुद कयो थो वञे, पर गुलपरी खे कूंज सम्झाए थी त ही कक्कर जहिड़ो ज़ालिम आहे, एतिरो नरम दिल बि आहे, पर हिन वक़्तु कक्कर जो जेको रवैयो आहे उहो ख़तरनाक आहे गुलपरी सां। हू गुलपरी खे परणाए पंहिंजी ज़ाल करे त वठी आयो आहे, पर उनखे तस्लीम नथो करे। हू चए थो त मां शादी जेका आहे ॿी कंदुसि, ही सिर्फ़ु दुश्मननि खां पलांद वठण जो ज़रियो हुयो ऐं मूं दुश्मननि खां पलांद वरितो आहे। हू ख़ुशि थिए थो त मूं संग कोन ॾिनो, मां उन्हनि जो क़त्ल करे छॾियो आहे, पर पोइ बि मां उन्हनि खां संग वसूल करे आयो आहियां। ऐं होॾे हाणे शाहनवाज़ ख़ान उहे बि ॾमरियल आहे हिन कक्कर ते। हू राज़न जे करे ई हिननि जी इज़त करे थो, ऐं जॾहिं राज़न खे ई जवाबु ॾींदो, राज़न राइस शाहनवाज़ खे जवाबु ॾींदो, उन ते तमामु वॾो ॾफेड़ पैदा थी सघे थो, पर राज़न ईअं करणु कोन ॾींदो। राज़न चलाक माण्हू आहे। राज़न हिन खे ठाहे वेंदो ऐं फ़ैसिलो लिखी ॾींदो जंहिं ते मुराद वारा ॿाहिरि अची वेंदा। मगर सोढल जेको आहे हिन वक़्तु पंहिंजे हुन कैफ़ियत में आहे, दर्द वारी कैफ़ियत में आहे। होॾां सौट वारनि खे छॾाइण जो जेको प्लान आहे उहो नाकाम थींदे नज़र थो अचे। हेॾां गुलपरी हथनि मां निकिरी वई आहे ऐं होॾऊं पीरल बि हिन खे परेशान करे छॾियो आहे। पीरल चए थो त तूं मुंहिंजी भेण जेका आहे उन्हनि ज़ालमनि जे हवाले कई आहे
ऐं ही क़िस्त ईंदड़ जेका आहे तमामु ज़बरदस्त थियण वारी आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दो दो जेको आहे उहो हाणे उन जी कास्टिंग शुरू थी वई आहे। कास्टिंग में तमामु नवां जेके चहिरा आहिनि, जंहिंमें बासित जतोई आहे, मीर अली हसन टालपुर आहे, ऐं उनखां पोइ सैफुल्ला आहे। अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके करैक्टर आहिनि उहे बि इन थियनि पिया। ऐं मुकमल कास्टिंग थियण खां पोइ हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं कहाणी जेका आहे रीराइट कई पई वञे, छो त पहिरें कहाणी जेका हुई उहा हसन जावरी साहब जी लिखियल त हुई, पर हुनखे मंज़ूर दानिश साहब रीराइट कराए थो ऐं उन में ज़बरदस्त जेको तरीक़े सां हुनखे लिखाए थो ऐं हिकु तमामु बहितरीन कहाणी थी जो मंज़ूर साहब खे मिलंदी 24-25 तारीख़ जेका अॼु मिलणी आहे। सुभाणे ॿिए ॾींहं ताईं ही जेका उनखे शेड्यूल वग़ैरह कढी ऐं 1 तारीख़ खां पोइ हिन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी, छो त 1 तारीख़ ते एकता जो ॾींहुं आहे। उहो एकता ॾींहुं महिराण चैनल मल्हाईंदो, उन सां गॾु सभु ख़ुशियूं मल्हाईंदा। उनखां पोइ जेको आहे हिन जी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी, हिन जा शेड्यूल कढियो वेंदो ऐं तमामु ज़बरदस्त लोकेशननि ते हैदराबाद आहे, उनखां अलावा भेटशाह आहे। अहिड़ियूं तमामु ज़बरदस्त लोकेशननि ते हिन ड्रामे खे फिल्मायो वेंदो। ऐं दोस्तो, मुंहिंजी फिल्म जेका जल्लाद आहे, छा अव्हां ॾिठी आहे? उन बारे में अव्हां कमेंट करे अञा ताईं न ॿुधायो आहे। शायदि मूंखे लॻे थो त दोस्तनि मुकमिल न ॾिठी आहे। जंहिं मुकमिल ॾिठी आहे उहो कमेंट करे मूंखे ॿुधाईंदो हले। ऐं ड्रामे जे बारे में जेका बि मालूमात अव्हां खां मालूम करणी आहे, हेठि कमेंट करे मूंखां मालूम कंदा कयो। ऐं काल मां नथो बि खणी सघां, उन जे करे मां माज़रत कयां थो, छो त कमकार हूंदा आहिनि, कॾहिं रिकॉर्डिंग हूंदी आहे, कॾहिं ॿिया कमकार हूंदा आहिनि, कंहिं दोस्त जी काल नथो खणी सघां। ऐं कमेंट जेको हूंदो मां ज़रूरु हुनखे चेक कंदो आहियां, उनजो जवाबु ॾींदो आहियां। अव्हां कमेंट करे मूंखां सुवाल पुछी सघो था। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।